अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरपुर माथेलो का कदीर बलोच की खबर दींदा हलूं। डहर की पुलिस हथां मुबैना मुकाबले में ज़ख्मी हालत में गिरफ्तार थियल मुर्तज़ा मीराणी जा वारिस औरतूं मर्द ऐं ॿारड़नि मीरपुर माथेलो पहुची DHQ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ज़ख्मी मुर्तज़ा मीराणीअ जी माउ मोसमात ज़ोरा, संदसि घरवारी मोसमात शाहिदा, भाउ राशिद मीराणी सहाफ़िन आॾो दाईंदे चयो आहे त रोंती पुलिस हिकु हफ़्तो अॻु मुर्तज़ा मीराणीअ खे रस्ते मां गिरफ्तार करे खंबे गुम करे छॾियो हो। गुज़िरियल रात देर सां डहर की पुलिस कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए हाफ फ्राई करे छॾियो आहे। हुननि चयो त पुलिस मुर्तज़ा मीराणीअ जी आज़ादीअ लाइ असां खां 2 लख रुपया रिश्वत जी घुर कई आहे, जेकी न ॾियण ते असांजे नौजवान खे जंग में गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। हुननि वधीक चयो त नौजवान जा नंढड़ा ॿार आहिनि, कमाइण वारो ॿियो केर बि नाहे, असीं ग़रीब आहियूं, पुलिस नाहक असांजे नौजवान खे ज़ख़्मी कयो आहे। हुननि SSP घोटकी ऐं वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे।